नाज़रीन, सिंध जी सकाफ़त कोडी कोडी रांदि अॼु बि वॾे शौक़ सां खेॾी वेंदी आहे। आदलपुर वेझो ॻोठ ड्रागो चाचड़ में अमुन मेले में कोडी कोडी या दिलचस्प मुक़ाबला थिया जेके ॾिसण वटा। वधीक ॾिसंदासीं हिन रिपोर्ट में। जिते सिंध जी हज़ारे साल क़दीमी सकाफ़त धरती धणी अॼु बि उजागर रखियूं अचनि, उते सिंधी सकाफ़त मल पहलवान कोडी कोडी ऐं ॿिए रांदियूं अॼु बि वॾे शौक़ सां खेॾियूं वञनि थियूं। आदलपुर वेझो ॻोठ ड्रागो चाचड़ में हाकिम चाचड़ ऐं हिम्मत चाचड़ जी निगरानी में अमुल मेलो लॻायो वियो, जिते कोडी कोडी रांदि जो मुक़ाबलो ॾिसण वटा हो। जिते मल पहलवान पारां हिक ॿिए खे ललकारे ताक़त ऐं जोड़ीअ अहिड़ा त जोर ॾेखारिया जो होकरिया थी विया। हिन रांदि में ताक़त सां गॾोगॾु पंहिंजी रांदि जा जोर हिन रीते रांदीगर ॿुधाइनि था। हिकिड़ी ताक़त भी खपे थी, पर अंग हलंदा आहिनि, हिन में अंग हलंदा आहिनि, चंपी हलंदी आहे, हिन में जाठो हलंदो आहे, हिन में बाह में झलबो आहे, टंग पकड़बी आहे, हिन में कैंची हणबी आहे, हिन में जेके मुख़्तलिफ़ अंग आहिनि उहे अंग जो जेको इस्तेमालु हूंदो उहो रांदीगर सुठो हूंदो आहे। ताक़त त पहिरियों नंबर ज़रूरु आहे, हिन में जेको सिहत हुजणु खपे, ताक़त हुजणु खपे। सकाफ़ती रांदि कोडी कोडी ॿिनि रांदियुनि वांगुरु अकुल ऐं दिमाग़ न पर ताक़त जी ख़बर पइजी थी त मुड़सो केतिरे पाणी में आहे। कोडी कोडी रांदि मुक़ाबलो थियो आहे सिंध पंजाब जो। माशाल्लाह ॾाढो मज़ो आयो। हे तफ़रीह आहे, हे सिंध जी सकाफ़त आहे। कोडी कोडी असांजे ज़िले घोटकी में पहिरियां अमुन ख़राबु हुयो, अहिड़ा माहौल अहिड़ा जेको आहे सो रांदा घटि थींदियूं रहंदियूं, पर अल्लाह जी महिरबानी आहे असां वटि भला ऑफिसर आया आहिनि ज़िले घोटकी में, SSP साहब अनवर खेतरान साहब, जंहिं हाणे रौती में जे बि मेलो करायो वियो उते बि कोडी कोडी इनशाला असां वटि हिते कोडी थींदी रहंदी आहे। पर हिन जेको आहे सो SP जे अचण खां पोइ असां वटि ॾाढो मज़ो आहे। महफ़िल मौसीक़ी या रांदि कोडी कोडी जेको आहे सो ज़बरदस्त जेको आहे सो रांदि थी आहे। असां वटि लाहौर खां रांदीगर आया आहिनि, सिंध सॼी जा रांदीगर आहिनि, जंहिंमें कश्मीर ज़िलो, कंबर, घोटकी ज़िलो, ऐं असां पर उमेद आहियूं हितां जी आवाम सां। हिते माहौल ॾाढो सुठो आहे। असां वटि वॾियूं वॾियूं क़ौमां आहिनि, शरीफ़ क़ौमां आहिनि, ऐं अमुन में ॾाढो मज़ो आहे। वधीक जेको बेस्ट सुवालु आहे असांजो इहो आहे, जवाबात जेको आहे सो असां वटि अमुन आहे। अमुन सां इहे रांदा, इहे महफ़िलां, इहे मोहबत काचारियूं, मच काचारियूं, सुगड़ काचारियूं, इहे सूफ़ी रंग राज़ जेके थींदा आहिनि अमुन सां थींदा आहिनि। इंशा ताला असां पूरो उमेद आहियूं असांजी ज़िले घोटकी जी सुरजल सुठी क़ौम आहे जेकी इन शइ खे मैसेज खे ते अमल कंदी। जहिड़ा झगड़ा कबल जहिड़ा ख़तमु थींदा इंशा अनक़रीब सरदार रिगवर ख़ान वटि सुबुह ॿिए ॾींहं बि फ़ैसिलो आहे करोड़नि जो मारनि जो, काफ़ी ॿियनि जेके क़ौमनि जा झगड़ा आहिनि इंशा ताला उहे हफ़्ते जे अंदरि जेको आहे सभु जेको आहे फ़ैसिला थी वेंदा। अमुन रांदो इंशा ताला असां निहायत हितां जी आवाम जो शुक्रगुज़ार आहियूं जेको वॾो मेल हुयो, वॾो मेल हुयो, हज़ारे माण्हू हुया जेके सिंध पंजाब कोडी ॾिठी वई। सिंध ऐं पंजाब जी ॿिन्ही टीमनि जे सख़्तु मुक़ाबले बैदि पंजाब जी टीम सोभ माणे वरिती ऐं ख़ूब दाद हासिल करे वरितो। कैमरामैन इरशाद अली लांघा सां गॾु माजिद अली कलवड़, CO सिंध डिजिटल न्यूज़।